हे बाबा हाँ शिरको है शिरको चवंदा आहिनि कंपनी के हे रुगो मच्छी जो कारोबार हिते। हाँ संग पोइ हे माण्हू हिते जेको आहे छिले साफ़ करे तव्हांखे ॾींदा। टोटल जेका भी आहे झींगो हुजे मच्छी हुजे पलो हुजे कुरड़ो हुजे छा भी हुजे हे हिते सफ़ाई वारा वेठा आहिनि। टोटल इहे सफ़ाई कनि था छिले तव्हांखे ॿूटियूं ठाहे ॾींदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत में सब ठीक होंदो, अल्लाह पाक खुश रखे। दोस्तों जायासीं असां सूकल समख ए मच्छी जी जेका मार्केट आहे समुंड ते जिते समुंड ते ये पार्किंग एरियो आहे। गाड़ी के बिहारे से पार्किंग में हाँ पाण हलूँ था अंदर। हे ते सूकल समख के नाले से मेन गेट इन जो हे जिद्दे में है और एयरपोर्ट के मथों जेका है तो पोर्ट जैसे चवंदा आहिनि। हलूँ था अंदर और ॾिसूं था कहिड़ी कहिड़ी मच्छियूं आहिनि छा छा आहे। असल में थोड़ो इशू जेको थींदो आहे न वो थींदो भी आहे इन जो त नालो छा चवंदा आहिनि त वीडियो ठाहिण जो। असल में मूं वटि स्टैंड कोन्हे थोड़ो लुॾे थो। ए साईं हिन जी भित है सूकल समख जी मार्केट जी मच्छी ठहल आहे। ये मेन गेट इन जो ये मच्छी माण्हू त वचड़ियो बीठो उन मच्छीअ जे मथों। पाण हलूं था अंदर। हे अंदर जो देख समख मार्केट जो हेॾो दुकान ठहल आहिनि मार्केट। ये शॉपिंग और सेंटर है पर मस्जिद है ॿाहिरियों दुकान आहिनि। ये अंदर जो जेको आहे त मेन गेट इन जो वञण लाइ मच्छियूं अंदर आहिनि। ये होटल आहिनि जेके पचाए ॾियनि था पचाए खाइनि था माण्हू हिते खाईंदा आहिनि तमामु। दोस्तों ही आहे रंग बिरंगी मच्छियूं जेके मुख़्तलिफ़ नालनि सां आहिनि मुख़्तलिफ़। ॾिसो ये नाला भी हिते अजीब हूंदा ऐं खपाइण वारा टोटल जेके आहिनि बांग्लादेशी आहिनि। ये दुकान आहिनि ऐं शिरके में कमु कंदा आहिनि। बग़ैर शिरके जे हे नथा खपाए सघनि का भी शइ। पाण हलूं था थोरो अॻिते माण्हू वठनि था ॾिसनि था पुछा था कनि कीअं आहे कीअं न आहे। हिननि जा नाला भी लिखियल आहिनि मुख़्तलिफ़ नाला आहिनि। शऊर यमनी लिखियल थी नालो ये ॾिसो नालो हिननि ते ऐं 20 रुपया किलो अथव इहो 20 रियाल किलो। ये 20 रियाल किलो। ये ॿियूं नंढियूं मच्छियूं ये झींगो मथे टोटल झींगो रखियल आहे ऐं हेठि जेको आहे त हे मच्छी एक केकड़ो जेके हूंदा आहिनि। ही अलाए कहिड़ी मच्छी आहे ऑक्टोपस हिनखे चवंदा आहिनि न ऑक्टोपस। सही सही सही। ये वॾा केकड़ा ये नंढा केकड़ा ये खपाइण वारा ऐं टोटल हिन जी वर्दी जेका आहे त बिलू आहे वर्दी। इन बिलू वर्दी में ठाहिनि था। हिते बग़ैर कंपनी जे माण्हू कमु नथो करे सघे शिरके में। पर ॿिए वटि हलूं ॾिसूं सेम जेके शयूं रखियल आहिनि ऑक्टोपस ये मच्छी पलो वरी हे केकड़ो ये ॾिसो केकड़ो नंढा केकड़ा वॾा केकड़ा झींगा नंढा वॾा मुख़्तलिफ़। ये साॻी मुख़्तलिफ़ क़िस्म जी मच्छियूं। ये खपाइण वारो ये टोटल बस ये शयूं आहिनि हिते। हिते जेको आहे न बस सभिनी वटि इहे न
साॻो ही केकड़ो आहे, हे ॾिस हिकिड़ो केकड़ो, यानी कि टोटल हिन वटि इहे शयूं आहिनि। हे सूक समक मार्केट तमाम ॾिसण दोस्तनि खे गुज़ारिश है तो मुझे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन के प्रेस कयो। मेहरबानी तमाम संगत जी। अॻिते हलूं था पाण दोस्तों। असल में थोड़ो भउ थींदो आहे, वीडियो ठाहिण जो जेको आहे न अलाउ न आहे, इजाज़त न आहे हूंदी न, पोइ माण्हू थोरो डिॼंदो आहे, भउ कंदो आहे। त हाणे कीअं ठाहियूं हिते, जेका त मता बि पकड़नि, वरी पोइ चालान वालान ॾियनि। ये ॾिस 20 रियाल किलो थो ॾे, 25 रियाल, वो तो चए 20 रियाल है तो जो 25 रियाल वठ। शुक्र है अल्लाह पाक का, ठीक है भाई, आप सुनाओ। अल्लाह पाक का शुक्र है। दोस्तों को दिखा रहा हूँ मछली, मैं देखो ये झींगे हैं, छोटे बड़े झींगे हैं, ये केकड़े रखे हुए हैं। सब शिरके में कम करने वाले लोग, हे इन जो को इंचार्ज आहे जेको पुछा थो करे घणो खपो घणो न खपो, हिसाब ॾे, हिन खां हिसाब थो वठे। कैसा है भैया, ये क्या है? इसको केकड़ा बोलते हैं? केकड़ा बोलते हैं। ये भाई केकड़ा, नहीं है ये वाला, ये भी केकड़ा है? नहीं केकड़ा नहीं, ये झींगा है। ये झींगा है? हाँ। झींगा तो ऐसा होता है ना? ये भी झींगा है। पता नहीं, लापिस्टर है भाई। ये लापिस्टर, इसका नाम लापिस्टर है? लापिस्टर। ये भाई ये झींगा है, मैं तो इसको केकड़ा बोल रहा था काफ़ी देर से, दोस्तों को बोला था कि भाई केकड़ा ही है, मुझे तो पता ही नहीं इसका नाम भी झींगा ही है। ये ऑक्टोपस अदा सुणी विया आहिनि भाउ मिठा पंहिंजी, हे नंढी नंढियूं, हे ॾिसो, हे नंढी सुणी पकड़े आया आहिनि भाउ। हिते अदा हे कंपनी वारा शिरके वारा कमु कनि था, हिते जेको आहे त बग़ैर शिरके जे माण्हू कमु नथो करे सघे। आपको शॉर्ट चाहिए? हाँ शॉर्ट नहीं, वो लेगी, मैं उसके साथ हूँ ना, वो खुद पसंद कर रही है। वो भी इंडिया का? अच्छा, इंडिया नहीं, नहीं है, केरला से। हे बाबा हाणे शिरको आहे, शिरको चवंदा आहिनि कंपनियुनि खे, हे रुगो मच्छी जो कारोबार हिते। मच्छी मारे ईंदा आहिनि, मच्छी पकड़े ईंदा आहिनि, पोइ हिते खपाईंदा आहिनि। तमामु वॾी कंपनी आहे हिते मच्छी जी। वॾी वॾी मच्छी रखियल आहिनि हिते। जेको कारोबार थींदो आहे उहो कंपनी जी तरफ़ो थींदो आहे, शिरकनि जे तरफ़ो थींदो आहे। बग़ैर शिरके जे माण्हू नथो रही सघे, नथो कमु करे सघे। सभिनी खे ॾिसो त तव्हां यूनिफॉर्म पातल आहिनि, ऐं हिकिड़े क़िस्म जी मच्छियूं रखियल आहिनि टोटल। सफ़ाई थो करे। हे नाला त हींअर मूंखे बि यादि न आहिनि दोस्तों, लेकिन वॾी शिरको आहे।
संगत हे ही ईंदा आहिनि छिलण लाइ। हे असांजो छोकिरो लेन में रखियल आहिनि ऐं हे जेको आहे त छिलनि था। ॿाहिरियों वठी ईंदव तव्हां, पोइ हे माण्हू हिते जेको आहे छिले साफ़ करे तव्हांखे ॾींदा। टोटल जेका बि आहे झींगो हुजे, मच्छी हुजे, पलो हुजे, कुरड़ो हुजे, छा बि हुजे, हे हिते सफ़ाई वारा वेठा आहिनि। टोटल इहे सफ़ाई कनि था, छिले तव्हांखे ॿूटियूं ठाहे ॾींदा। अॼु रश घटि आहे, वरना हे सॼो फुल हूंदो आहे। पोइ हिते बि जेके तव्हां ॾिसो था टेबलूं ख़ाली पियूं आहिनि, इहे बि फुल हूंदियूं आहिनि। वॾी हिते वठ पकड़ हूंदी आहे, पर अॼु कोन्हे रश। अॼु रश सफ़ा कोन्हे। आज मैं पहली बार आया, मुझे पता नहीं इसके बारे में ना। ये मछली को छील के दे रहे हैं, छिले था ॾियनि सफ़ा। हाणे हिन जो जेके नाला बि अलॻि अलॻि आहिनि, को मुगली आहे, को फरन आहे। हेॾो असां हिनखे ॾिनोसीं झींगो, हिकु साफ़ करे छॾी। हो गया क्लियर? ओके जी, शुक्रिया। किसका? बुकी क्या होता है? नहीं, उसका तो मुझे नहीं बोला मैडम ने। ये सब कटन में छिलण में लगा पिया आहिनि। हथ थोरो लुॾे थो, छो जो असां हिते वीडियो नथा ठाहिण ॾियनि। हे छिले था ठाहे ॾियनि। हालांकि मेन जेका ॿार सां पर्ची वरितीसीं इन छिलण जी, वरी हे छिलण वारा बि चवंदा असांखे बि कुझु हदियो ॾे। पोइ हाणे हिन छिलनि था, छिले वठूं था। वधीक ॿाहिरि हली वीडियो ठाहियूं था। तमामु ॾिसंदड़ संगत दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे प्रेस कयो। वरी अंदरि अची वियासीं असां, ॿाहिरियों निकिरी, छो जो दॻे ॾह विचूं हुआ, अचिणो बि विचूं हुआ, वञिणो बि विचूं हुआ। पोइ हिते जेको आहे त हिन जी हो सफ़ाई थींदी आहे ॿाहिरि वञी। ॿाहिरि हलंदे हलंदे तव्हांखे वरी वीडियो ठाहे ॾेखारियूं। हिते जेको आहे न दोस्तो, बग़ैर छिरके जे कमु नथो करे सघे। जेके माण्हू वेठा आहिनि इहे सभु यूनिफॉर्म में आहिनि। इहे छिरकनि जा आहिनि, छिरकनि जा नाला पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि। तमामु ॾिसंदड़नि दोस्तनि खे, बाबनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे प्रेस कयो। इंशाल्लाह मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं दोस्तनि, अल्लाह हाफ़िज़।